सिंध गवर्नमेंट पारां फूड डिपार्टमेंट खे गुज़िरियल सीज़न में कणक जी ख़रीदारी जो टारगेट 17 लख बोरियूं ॾिनियूं हुयूं, जेका फूड डिपार्टमेंट 3250 रुपए जे हिसाब सां 100 किलो जी बोरी जी ख़रीदारी कई। इन खां सवाइ गुज़िरियल सीज़न जा बि 2 लख बोरियूं सरकारी गोदामनि में पियल आहिनि। हिन साल सिंध गवर्नमेंट आबादगारनि खे 1.5 अरब रुपए जी सब्सिडी ॾींदे सरकारी गोदामनि मां कणक जी फ़रोख़्त जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। सागड़ में हिन महिल बि 17 लख खां वधीक सरकारी गोदामनि में कणक मौजूदु आहे। उमेद कजे थी त सागड़ समेत पूरे सिंध में 1 करोड़ 70 लख खां वधीक कणक जी मौजूदु आहिनि। उहा पंहिंजे टारगेट मुताबिक़ वक़्तु मुताबिक़ फ़रोख़्त शुरू थी वेंदी ऐं उमेद कजे थी त सागड़ में जेका 5 लख एकड़ ते कणक जी पोख थी आहे, जेका उमेद कजे थी त 40 मण फी एकड़ जे हिसाब सां उनजी पैदावार थींदी। सिंध गवर्नमेंट उन लाइ जी ख़रीदारी लाइ बि पॉलिसी ॾींदी ऐं ख़रीदारी जो टारगेट बि ॾींदी ऐं रेट मुक़ररु बि कंदी, ताकी सिंध जे आबादगारनि खे वधि में वधि फ़ाइदो थींदो ऐं सागड़ समेत सिंध में कणक जो टारगेट बि पूरो थी सघे थो। इन हवाले सां असीं ॻाल्हि कयूं था DFC मनोवर अराई साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सर, कहिड़ो बेनिफिट ॾिनो पियो वञे सिंध गवर्नमेंट आबादगारनि खे? आबादगारनि खां 1300 रुपए मण जे हिसाब सां लास्ट ईयर बि असां ख़रीदारी कई आहे। असांजे ज़िले जो टारगेट 17 लख बैग्स हो, 3250 रुपए जी बोरी हुई। हिन साल बि अञा रेट अनाउंस कोन थियो आहे, रेट अची वेंदो ऐं टारगेट बि अञा तक़रीबन जनवरी में टारगेट ऐं रेट अची वेंदा आहिनि। उन हिसाब सां असां ख़रीद कंदासीं। लास्ट ईयर जेको क्रॉप हो 17 लख बैग्स, उन में असां कुझु असांजे ज़िले में रखण जी जाइ कोन्हे, कराची डिस्पैच करे छॾियो। अञा बि असांजे ज़िले में हिन साल जो ऐं लास्ट ईयर क्रॉप जो 9.5 लख बैग्स पिया आहिनि, जेका गवर्नमेंट हाणे इशू कया आहिनि, जंहिंमें प्लास्टिक जो कटो 3250 रुपए में ऐं जूट वारो 3315 रुपए में 100 किलो सेल करियूं पिया। ऐं उमेदु आहे ईंदड़ सीज़न जे अचण खां पहिरीं असांजो ज़िले जी कणक क्वालिटी जे हिसाब सां सिंध में बहितरु आहे। इन करे असां पंहिंजो स्टॉक ज़ीरो करे वेंदासीं, ताकी ईंदड़ ख़रीदारी असांजे लाइ आसान थी सघे। जी, जीअं तव्हां DFC जी ॻाल्हि ॿुधी, हिन जो चवणो हो त अचण वारे टारगेट जेको असांजो आहे, जेको गवर्नमेंट ॾिनो हुओ, असांखे बहितरु क्वालिटी जे करे असां पंहिंजो टारगेट पूरो कयो। हुनजो चवंदा हिन महिल बि असां वटि ज़िले सागड़ में 9 लख खां वधीक जेका बोरियूं जेको असां वटि पियूं, हुनजो चवणो आहे त अचण वारे सीज़न खां पहिरीं इहो असां पंहिंजो टारगेट पूरो करे तमामु गोदाम मां जेका कणक आहे उहो सेल करे सघंदासीं। उमेद कजे थी कि अचण वारे सीज़न खां पहिरीं आबादगारनि लाइ बहितरु रेट मुक़ररु करण सां गॾु गॾु बहितरु पैदावार थी सघे, ताकी सिंध जा आबादगार ख़ुशहाल थी सघनि। कैमरामैन अज़ीज़ अहमद ख़ान सां गॾु सागड़ खां इशफाक़।